नाज़रीन, घोटकी शहर में 4 ॾींहं अॻु सावंद सिंधराणी खूनी तकरार तां मार्च वेल बारड़ी बुशरा सावंद, असिस्टेंट मुख्तियारकार गौस बख्श सावंद ऐं अली असगर थईम जा कातिल अञा ताईं पुलिस गिरफ़्तार न करे सघी। MNA मोहम्मद बख्श खान महर ऐं SSP तनवीर तुनियो मक़तूलनि जे घर पहुची पोयरनि सां ताज़ियत कई। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाही लगारी जी हीअ रिपोर्ट। घोटकी में गौस बख्श सावंद, संदसि भाइटी 7वीं क्लास जी शागिर्दियाणी बुशरा सावंद ऐं अली असगर थईम जे क़त्ल वारे अलमनाक वाक़े ख़िलाफ़ सॼे ज़िले में ताव पखिड़ियल आहे। घोटकी जे सान्यावंद शहरिन मुतालबो कयो आहे त हिन दिलि ॾारींदड़ वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। 4 ॾींहं अॻु घोटकी शहर जे अनवर आबाद वारे इलाइक़े में 3 मोटरसाइकिलुनि ते सवार हथियारबंदनि गौस बख्श सावंद, संदसि भाइटी 12 वरियनि जी बुशरा सावंद ऐं अली असगर थईम खे गोलियूं हणी क़तूल करे छॾियो हो। ॿुधायो वञे थो त गौस बख्श सावंद पंहिंजी नंढड़ीअ खे शइ ॾियारण लाइ घर खां ॿाहिरि निकितो त हथियारबंदनि हमलो कयो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि गौस बख्श सावंद जी भाइटी बुशरा सावंद हथियारबंदनि खे मिंथू कंदी रही त संदसि चाचे खे क़तूल न कयो वञे, पर बेरहम हथियारबंदनि संदसि दर्दनाक फ़रियाद ॿुधण बदिरां हिन न्याणीअ खे बि गोलियूं हणी क़तूल करे छॾियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त हमले वक़्तु उतां गुज़रंदड़ वाटहड़ू अली असगर थहीम पिणु हथियारबंदनि खे चवंदो रहियो त हू सावंद ज़ात जो न पर थहीम आहे, खेसि न मारियो वञे, पर हथियारबंदनि संदसि हिकु न ॿुधी ऐं खेसि बि क़तूल करे फ़रार थी विया। वाक़े बाद मक़तूलनि जे घरनि में कोहराम मतल आहे, जॾहिं त घोटकी शहर में अञा ताईं सोग वारी सूरत हाल बरक़रार आहे। कबीला जहिड़े तकरार खे मुंहुं ॾेई करे असांखे क़तल कयो। मुंहिंजो भाउ कैडेट कॉलेज पढ़ियो, असिस्टेंट मुख्तियारकार हो, MBA थियल, हर शइ पंहिंजे कारोबार लाइ दर जे भरिसां घर में वेठा आहियूं, उते अची करे नाक बनायो। असांजो हिन सां वास्तो ई न आहे। हुन साउंडनि सां कॾहिं जा आया आहियूं काथे कचे वारा, कंहिंजो नालो कोन, न भाउ हिन जो जेके विड़ी विया आहिनि उन्हनि खे बि असां नथा सुञाणे सघूं त केरु आहे, बसि केरु असांजो दुश्मन हो ख़ुदा ॼाणे। साल जी आहे जेका मुंहिंजी नंढड़ी हुई, उहा 13 सालनि जी, उहा शइ वठणु आई। उन सिर्फ़ु इहे लफ़्ज़ चया त मुंहिंजे चाचे खे न मारियो। उनजे बावजूदि उनखे 5-6 गोलियूं हणी करे न्याणी खे क़तल करे वियो। असांजो हक़ु अलाह हो अड़थुल न, असां न विढ़ण जहिड़ा न झेड़ण जहिड़ा, बाक़ी कानूनी कार्रवाई करे करे उनखे केतिरे किरदार ते पुॼाए जेके हक़ी आहिनि। असांजो हुन शइ सां झेड़ण जा तालुक ई न आहिनि त असांखे छो था चवनि। मुंहिंजी भेण जो नालो बुशरा आहे, उहा मूंखां नंढी हुई ऐं हुन ते ज़ुल्म कयो वियो। असांजो को बि वास्तो न हुयो, मूंखां नंढी हुई तमामु। असां सुञाण खे कुझु कयो बि न, असां कहिड़ो ॾोह कयोसीं जो असांजी नंढी भेण खे क़तल करे मारे वियो। उहा नंढी खे शइ वठणु वई हुई, पर हुन एतिरा लफ़्ज़ चया त मुंहिंजे चाचे खे क़तल न कयो, इन करे हुन न्याणी खे बि क़तल करे छॾियो। ज़रूरु भेण आहे, केतिरो हर वक़्त में यादि ईंदी आहे, हर हिकु शइ हुनजी ॾिसी यादि ईंदी आहे। जेकी शइ असां कंदासीं उहा असांजी सेम भेण कंदी हुई, इन करे असांखे हर हिकु वक़्त में हर हिकु लम्हे में यादि ईंदी। PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं SSP घोटकी तनवीर अहमद तुनियो क़तल थी वियल गौस बख्श सावंद ऐं संदसि भाइटी बुशरा सावंद जे तॾे ते पहुची वारसनि सां उज़र ख़्वाही करे ॾुख जो इज़हार कयो। मां हाणे हिननि खे उहा रिक्वेस्ट कई आहे SP साहिब खे त वधि में वधि ओॾे बि ध्यानु ॾियो, पर जेको हेॾे बदअमनी पंहिंजी वधी आहे हिन तरफ़ बि ध्यानु ॾेई करे क्राइम खे जीअं ओॾे तव्हां कंट्रोल कयो आहे हिते बि कंट्रोल कयो। इंशाअल्लाह इन्हनि जो ख़ात्मो थींदो, जेके जिन माण्हुनि इहो ग़लति कमु कयो आहे, हालांकि इन्हनि जो को वजह न वास्तो। असां उन्हनि खे बि निंदा कई आहे। अॼु असांजो सरदार साहिब जन पाण मां हिते असां इन फैमिली खे एश्योरेंस ॾियारण लाइ आया आहियूं त असां सभु ऐं तव्हां सभु बि असांजो हिसो आहे, असां हिन सां गॾिजी। यादि रहे त मक़तूल गौस बख्श सावंद जो ख़ानदान क़बाइली तकरार खां तंग अची कंदकोट मां लॾपलाण करे घोटकी शहर में रिहाइश पज़ीर थियो हो। ॿिए पासे घोटकी शहर मां पुलिस पिकटूं ख़तमु करे नफ़री कचे तरफ़ मोकिलण बाद शहरनि में सख़्तु ताव पखिड़ियल आहे। घोटकी वासियुनि मुतालबो कयो आहे त शहर समेत पूरे ज़िले में अमन क़ाइमु करण लाइ सरकार तकड़ा ऐं जटादार क़दम खणे।